नेठ दिल ॿधी। हू हुन पोढ़े फ़क़ीर वटि पहुता। फ़क़ीर खे गेड़ू रंग जो कुर्तो, अशी शलवार, कुर्ते जे रंग जहिड़ो पटको, कननि में फ़क़ीराना वाला, ॿांह में ॿ ॿाहूटा, हिकु कारो जंहिंखे ॻाढ़ा ऐं अछा तिलक हुआ, ॿियो चांदीअ जो ॿाहूटो जेको मिलण वारे हंध वटि तीर जे चोंब वांगुरु पातल हुआ। हिन जूं अखियूं नंढियूं पर भिरुनि जा वार हेठि अखियुनि ते पियल हुआ। हथ में रंगीन रिलीअ जे टुकड़नि जियां चतियूं लॻल गोदड़ी, जंहिंजे चइनी कुंडनि मां तंदूं, जंहिंखे अक्सर करे हू कुल्हनि ते फासाए हलियो थिए। हिनजे घुमण जो अंदाज़ एॾो निरालो ऐं तकिड़ो हो जो सटाकी चपल यानी हिकु कईअ वारीअ सां जॾहिं वाह जे बंद ते हलियो थिए, मिटी सटाकी चपल एॾो मथे उछलाई जो हिन जा कुल्हा दुधड़ थी विया। हू वेठा। मिर्चू जोगी असांखे कहाणी त ॿुधाए। हुन मुंहिंजे ॾाॾा जो नालो खणी चाचा खे चयो, तूं अबरेज़ जो पुटु आहीं? हुन चयो, हा। फ़क़ीर चयो, वञ स्कूल वञ, न त शाम मां तुंहिंजे पीउ खे दान ॾींदुसि। शरारती माण्हू तमामु घणा ॾिणा हूंदा आहिनि। तंहिं करे चाचा उतां रवानो थियो। कुझु विखूं खणी दोस्तनि खे कन में कुझु चयो। समूरा दोस्त हुन फ़क़ीर जे चिड़ वारो नालो ॾाढियां चवण लॻा, में तिरकां, में तिरकां, में तिरकां। असुल ॻाल्हि इहा हुई त हिकु ॾींहुं उहो फ़क़ीर तेज़ बारिश में तिरकी पियो हुयो ऐं ॿार उन ते खिलण लॻा ऐं उन खां पोइ उन जो नालो में तिरकां पइजी वियो। फ़क़ीर जो मुंहुं लही वियो। हू सियाणो हो, तंहिं करे अंदर जा तासुरात ज़ाहिर करण खां सवाइ खिलण लॻो। मूंखे हिकु मछी ॾे। फ़क़ीर उते मौजूदु मछीअ जे तलाउ जे मालिक खे चयो। हू फ़क़ीर भरिसां ॻोठ जे हिकु खजिन जे बाग़ में रहंदो हो। उते हिन सां 5 ॿिया फ़क़ीर बि रहंदा हुआ। उहा ज़मीन हिकु ढखण जी हुई जो ख़ुदा तरसीअ जे करे उन्हनि खे रहण ॾींदो हो। हू शाम जो रोज़ उते गॾु थिया, कचहरी कई ऐं हवाल हयां। मां जॾहिं नंढो हुउसि त हिकु ॾींहुं मुंहिंजे उस्ताद जेको क़ुर शरीफ़ पढ़ाईंदो हो चयो, जे सुभाणे क़ुर शरीफ़ जो रहल न ठहिराई त तोखे सज़ा ॾींदुसि। उहो ढखण ॾाॾा जो दोस्त हो, तंहिं करे आउं उते वियसि। उहे फ़क़ीर चांहि पी रहिया हुआ ऐं उन्हनि मां हिकु गॾह खे गाहु विझी रहियो। मूं ढखण खे चयो, मूंखे ॾाॾा मोकिलियो आहे, रहल ठाहे ॾे। हुन मूंखे थोरे टाइम में रहल ठाहे ॾिनो। अलाए किथे पहुतो आहियां, अचो त वरी चाचा खां शुरू था कयूं। हू स्कूल पहुता। उन ॾींहुं उस्ताद कोन आयो। खिल जी ॻाल्हि त उस्ताद उन ॾींहुं छा हर नए ॾींहं ते कोन हूंदो हो। छोकिरा सॼे मैदान में भॻा, ॾाढी रांदि कई, पर चाचा हमेशह वांगुरु शैतानगिरीअ में मशगूल। ॻोठ खां 1 किलोमीटर परे हिकु ॻोठ में स्कूल हो। चाचा अक्सर करे ॿुड़नि में किताब उछले उते मौजूदु कुझु शिकारियुनि सां वेही वक़्तु गुज़ारियो। हू भोरड़ियूं फासाईंदा हुआ ऐं उन्हनि खे शहर में विकिरो करे पैसा कमाईंदा। सुबुह खां शाम हू उन्हनि सां वेठो। राति जो अक्सर ॾाॾा हुन खे घर वठी थी आयो। हुन ॾींहुं उहो जोगी ॻोठ जे भरवारे ॻोठ में आयो। स्कूल जा सभु ॿार हिन जे पोयां ते दौड़िया। नेठि हिकु मकान में जिते बड़ जो वणु हुयो उते वेठा। हिन अञा कहाणी शुरू कोन कई, चाचा हिन जी गोदड़ीअ मां मुरली कढी वॼाई। फ़क़ीर हिन खां खसण जी कई, पर चाचा वठी भॻो। सभु छोकिरा टहक ॾियण लॻा। फ़क़ीर हुन जे पोयां दौड़ियो, पर चाचा उहा मुरली वाह में उछली। तूं मूंखे काल्ह कहाणी छो न ॿुधाई? चाचा चरियनि वांगुरु रड़ियूं कयूं। फ़क़ीर खे ॾाढो ॾुख थियो। तुंहिंजो पीउ त केॾो सुठो आहे, तूं कंहिं ते वियो आहीं?
थोरो देर बि फ़क़ीर पुछियो, तूं वॾी ज़ाल जो पुटु आहींसि या नंढीअ जो? मुंहिंजे चाचा फ़ख़ुर सां चयो, नंढीअ जो। फ़क़ीर चाचा ॾे ॾिसी जवाबु ॾिनो, पोइ तुंहिंजो ॾोह न आहे, तुंहिंजा नानाणा बि अहिड़ा ई आहिनि। फ़क़ीर ईअं चई उहा मुरली ॿाहिरि कढी। उन ॾींहुं फ़क़ीर ॿारनि खे टाफ़ियूं ॾिनियूं। जॾहिं चाचा जो वारो आयो त हुन खे बि ॾिनाई। बुज़ुर्ग ऐं उमिरि रसीदा माण्हू ॿारनि जूं ग़लतियूं जल्दी माफ़ कंदा आहिनि। हुन फ़क़ीर बि ईअं कयो। फ़क़ीर कहाणी शुरू कई। हिकिड़ो बुज़ुर्ग शख़्स हुयो जो झूपड़ीअ में वेठो हो। माण्हू हुन वटि आया, कचहरी कंदा हुआ ऐं हलिया विया। हू सभिनि खे मानी खाराईंदो। जॾहिं हुन मानी खाराई त हुन जे हिकु फ़क़ीर चयो, साईं, अॼु बादशाह अव्हां सां मिलण थो चाहे। फ़क़ीर मुड़की चयो, हीउ दर सभिनि लाइ खुलियल आहे। शाम जो बादशाह आयो। बादशाह अञा झूपड़ीअ में दाख़िल थियो त बादशाह जो पेर फासी पियो। हू किरी पियो। हुन जो पेर जो आंगूठो भॼी पियो। दर्द ऐं तकलीफ़ में बादशाह खां रड़ निकिरी वई। फ़क़ीर चयो, जेको थियो सुठो थियो। बादशाह खे ताक़त जो गुरूर हो। हुन सिपाहियुनि खे चयो, हिन खे जेल में हणो, अरेस्ट कयो। फ़क़ीर बादशाह जे जेल में हुयो। 2-3 हफ़्ता गुज़रिया त बादशाह शिकार ते वियो। बादशाह पंहिंजे सिपाहियुनि खां विछड़ी वियो। हू हिकु ज़रई ज़मीन में पोख में घोड़े ते फ़सुलु विञाए रहियो हो त हारनि हिन खे पकड़ियो। बादशाह खे चपाटूं हयनि ऐं वधीक मारण वारा हुया त हिकु हारी डोड़ंदो आयो। अड़े ही बादशाह आहे, छा था कयो? बादशाह खे रसनि खां छोड़ियो वियो। बादशाह हुन हारीअ खां पुछियो, तो मूंखे कीअं सुञातो? हारी चयो, बादशाह सलामत, अव्हां 2 ॾींहं अॻु हिकु बुज़ुर्ग वटि आया हुआ। अव्हां थाबिड़जी पिया ऐं अव्हां खे धकु लॻो। अव्हां कावड़ में हिकु बुज़ुर्ग खे क़ैद कयो। उते मौजूद हुयुसि। बादशाह खे शर्मिंदगी थी। हू सिधो जेल वारे हिसे में वियो। बुज़ुर्ग खे आज़ादु करे अची तख़्त ते वेठो। जेकॾहिं अॼु आउं उन ॾींहुं तोॾे न अचां हा त अॼु मुंहिंजो जिस्म सुजल हुजे हा ऐं ही हारी मूंखे कुटे नाड़ करनि हा ऐं थी सघियो थिए त हू मूंखे क़त्लु करनि हा, पर तो बचाए विधो। फ़क़ीर चयो, साईं, जेको थियो सुठो थियो। बादशाह खां उहा ॻाल्हि हज़म कोन थी, तंहिं करे चयईं, तूं जेल में पहुतईं, उन में कहिड़ो सुठो थियो? फ़क़ीर वराणियो त बादशाह सलामत, जेकॾहिं अव्हां मूंखे जेल में न हणो हा त अॼु आउं बि मुअल हुजां। बादशाह पुछियो, कीअं? मूं न सम्झो। अव्हां जंहिं शाम मूंखे क़ैद कयो, उन राति तेज़ बारिश पई। मुंहिंजी झूपड़ीअ जी छित वहण लॻी ऐं किरी पई। फ़क़ीर जेको मुंहिंजी ख़िदमत कंदो हो, उहो उन हेठां अची वियो ऐं मरी वियो। बादशाह बुज़ुर्ग शख़्स खां माफ़ी वरिती। मृत्यु जोगी उहा ॻाल्हि करे मुंहिंजे चाचे ॾे ॾिठो त शायदि ही बि ग़लती महसूसु करे माफ़ी वठे, पर न, हू ज़िदी हो। चाचा खे प्राइमरी पास कराइण लाइ ॾाढा उस्ताद खे 2 अन्न जूं बोरियूं ॾिनियूं। ख़ैर सां हू हाई स्कूल में पहुतो। ॻोठ में को बि हाई स्कूल कोन हो, उन करे भरिसां वारे ॻोठ में पढ़णु वियो, जिते ॾाढा हेडमास्टर हो। चाचा जी लय थी वई, छो त को बि उस्ताद हुन खां कुझु बि कोन पुछंदो हो। हू हाणे जहालत में सभिनि खे पुठिते छॾींदो वियो। जॾहिं 6वीं जा इम्तिहान थिया त हू साइकिल तां किरी पियो। नई नई साइकिल सिखणु लॻो। हू जॾहिं मोरीअ जे भरिसां टर्न कटे रहियो हो त अचानक वाह में किरियो। हिन जी बांह भॼी पई। चाचा रड़ मथे रड़ कई। 2 ॾींहंनि ताईं घर में को बि कोन सुतो, छो त हू पाॾे वांगुरु रंभियो पए। दादा हिकु ॻोठाणे खे चयो, मुंहिंजे वॾे पुट जी बांह भॼी पई आहे, उहा त ॻंढ ऐं सेट कर। उहो ॻोठाणो हिकु अहिड़ो माण्हू हो जेको अवल दर्जे जो कंजूस हो। हिन जो भाउ वापारी हो ऐं समूरा पैसा ठॻे वियो, तंहिं करे हू कंजूसाइप करे हुन जो मुक़ाबिलो करणु लॻो। हुन लाइ बाद में लिखंदुसि। ॻोठाणो आयो ऐं हुन जॾहिं बांह ते पटी ॿधी त चाचा ख़ुशि थी वियो। हुन जा मज़ा थी विया। सुबुह जो रोज़ नंढी ॾाॾी यानी वेगी ॾाॾी हुन खे मखण जी बुसरी ॾींदी हुई
ऐं मंझंदि जो तरियल मच्छी ऐं राति जो नंढो गोश्त खाई हू उज़ा जो शेलो थी पियो। इम्तिहान में हू न वेठो। इम्तिहान गुज़रण खां पोइ हिन जे पीउ हिन खां अलॻि इम्तिहान वठी हुन खे पास कयो। उहा आदत हुन खे 8 दर्जे ताईं रही। जॾहिं बि पढ़ाई जी ॻाल्हि निकिती त हू वॾियूं ड्राड़ूं हणी इस्लामी फ़लसफ़े ते ॻाल्हाईंदो हुयो। हिकु ॾींहुं मूं ॾिठो त हू उताक में हो ऐं हाफ़िज़ जी शाइरी ते तबसरो करे रहियो हो। हिन चयो त गुरबख्शाणी जहिड़ो ॾाहो माण्हू बि हाफ़िज़ खां मुतासिर हो। मूं चाहियो त आउं हुन खे ॿुधायां त कीअं अलामा इक़बाल निट्शीअ जे फ़लसफ़े खां मुतासिर थी बांगे दरा, बाले जिब्रील ऐं ॿिया किताब लिखिया। मूं उहो बि चाहियो त कीअं हाफ़िज़ ऐं रूमी फ़ारसीअ जा केतिरा ई शेर लिखिया जेके मां हुन खे ॿुधायां। आउं ॾाॾा जी लाइब्रेरी में तसौफ़ जे बारे में लिखियल इब्न अरबी, बू अली सीना, इब्न रुश्द ऐं उन खां सवाइ अख़वानुल सुफ़ा जे बारे में ॿुधायां, पर मूंखे ॾाॾा तरफ़ां बंदिश हुई त ज़बान ते तालो हणी छॾ ऐं मूं ईअं ई कयो। मंसूर हला जे बारे में मूं बाद में पढ़ियो, पर हिकु ॻाल्हि यादि थे आई त हिकु ॾींहुं साईं बख्श जेको सिंधीअ जो उस्तादु हो ऐं थोरो ॿूथाड़ी फिरियल हो, तंहिं सचल जे कलाम जी हिकु मिसरा पढ़ी सूलीअ ते मंसूर चढ़ाया अनल कलाम। हुन जे आवाज़ ते अलाए छो स्कूल जी भित खे टेक ॾेई वेठल कुतो ज़ोर सां भौंकंदो हो। मूंखे यादि आहे त जॾहिं मंसूर हलाज ते उहा फ़तवा ॾिनी वई त काफ़र आहे ऐं हुन ते संगबाज़ी कई वई त हिन जे दोस्त शिबली मंसूर खे गुल हयो। मंसूर रड़ कई। चयो वञे थो त मंसूर किरमती फ़िरके सां वास्तो रखंदो हो, उन ई करे मारियो वियो। जॾहिं मंसूर जा हथ वढिया विया त मंसूर रत सां चहिरे खे धोतो। कंहिं हिन खां पुछियो तूं ईअं छो थो करें? मंसूर जवाबु ॾिनो, आउं चहिरे ते खून उन ई करे हणी रहियो आहियां त जीअं रत वहण जे करे चहिरे जो रंग ज़र्द थी वियो आहे, ही ईअं न सम्झनि त आउं डिॼी वियो आहियां। केॾी न अज़ियत ऐं तकलीफ़ में गुज़ारे वियो। मूं बसि उस्ताद खे चयो वढियल थी वायूं करे कुठल कूकारे त सभु छोकिरा मूं ॾे ॾिसण लॻा। अड़े चरिया छा थो चएं? साईं बख्श वात फाड़ियो। कुझु न सर, आउं चई चुप थी वियसि। पर मूंखे मंसूर हलाज ऐं सरमद जो मौत अखियुनि आॾो फिरण लॻो। उन्हनि शायदि मौत खे बका जी इब्तिदा सम्झी मुर्की अखियूं बंदि कयूं। ईअं ई ज़िक्रिया मुल्तानी ऐं दादूअ जो बिलावल हिकु कर्ट सां कपियो वियो ऐं ॿियो घाणे में पीड़ियो वियो। तारीख़ अॻियां अॻियां बोलाटियूं ॾियण लॻी। ओचितो हिकु चाक अची निड़ ते लॻो। आउं शिरक भरे उथी बीठुसि। छोकिरा खिलण लॻा ऐं उस्ताद पढ़ाइणु शुरू कयो। स्कूल जो हेडमास्टर मूंखे मौलाना आज़ाद वांगुरु लॻो, जेको साम्हूं गुज़री वियो ऐं क्लास में ॾिसी मुस्कुराए रहियो हो। मुंहिंजे ॾाॾा जी लाइब्रेरी में मौलाना आज़ाद जो किताबु पियो हो। उन जे भर में सरमद जूं कुझु रोबायूं हुयूं। रोबाई सां यादि आयो त उमर ख़याम जो तर्जुमो मूं खैरपुर जी लाइब्रेरी में पढ़ियो। हिकु ॾींहुं ॾाॾा सां डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर जी ऑफिस वियसि। ॾाॾा जो कमु हुयो। आउं लाइब्रेरी में पढ़णु लॻुसि ऐं ॾाॾा पंहिंजो सरकारी कमु छॾाए आयो। तेसिताईं आउं ख़याम जूं रोबायूं पढ़ियूं। मूंखे आफ़ीम जहिड़ो नशो थी पियो ऐं पूरे रस्ते में ॾाॾा मूंखे हर हिकु रोबाई ॿुधाईंदो आयो, उन जो तर्जुमो सम्झाईंदो आयो ऐं जॾहिं सिजु लहण ते हुयो त असां ॻोठ पहुतासीं।